नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सांगड़ में ख़बर ॾींदा हलूं त अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक तरफ़ां खिपरो लॻ खाई थाणे जे हद ॻोठ दुर मोहम्मद शर में सरदारनि पारां जरगो करे कारोकारी जे इल्ज़ाम हेठि फहमीदा शर ऐं गुलशाना शर खे क़त्ल करण वारे वाक़े ख़िलाफ़ सांगड़ प्रेस क्लब अॻियां एहतिजाज मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे खे सिंधियाणी तहरीक जे मरकज़ी सदर सभाणी डायरी उमरा समूह प्रेमी भील, सिंधी हारी तहरीक जे मरकज़ी सदर डॉक्टर दिलदार लिगारी, अवामी तहरीक जे अॻवान डॉक्टर राणो कुंडाणी, आलम लिगारी, अली नवाज़ डायरी ऐं ॿियनि मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे चयो त खाई ऐं सिंधड़ी में कारोकारी जे वाक़िअनि में गुलशाना शर फहमीदा शर खे नाहक क़त्ल कयो वियो, जंहिंजी जेतिरी मज़म्मत कजे ओतिरी घटि आहे। हिन पधरे मुआशिरे में औरतुनि जो जीअण जंजाल करे छॾियो। ज़ाती दुश्मन खे पाण जे लाइ नाहक न्याणियुनि खे कारोकारी करे मारियो पियो वञे। हिन सॼे अमल कराइण वारा पुलिस गिरफ़्तार नथी करे, जंहिं करे अहिड़ा वाक़िआ तेज़ी सां वधी रहिया आहिनि। हिन चयो त अफ़सोस आहे त कश्मीर में हिकु 4 वरह जी न्याणी खे पंहिंजे हवस जो निशानो बणायो वियो आहे। अहिड़नि माण्हुनि खे सरेआम फाई मिलणु घुर्जे। असांजो मुआशिरो एॾो त गैर महफ़ूज़ बणिजी वियो जो माइट ॿारनि खे तइलीम ॾियण खां बि लिवाए रहिया आहिनि। कानून खे पंहिंजी ज़िम्मेवारी निभाइणी पवंदी। अहिड़नि बद किरदार माण्हुनि खिलाफ़ सख्त कदम खयां वञनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।